नाज़िन क़ौमी असैम्बली जे स्पीकर असद कैसर तकरारी कानूनसाज़ी ते मुशावरत लाइ 14 रुकनी क़ामेटी जोड़े छॾी आहे। क़ामेटी में हुकूमत तरफ़ां परवेज़ खटक, असद उमर, बाबर एवान, फहमीदा मिर्ज़ा, ख़ालिद मक़बूल ऐं ॿियनि खे शामिल कयो वियो आहे। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां शाहिद खाकान अब्बासी, राणा सनाउल्लाह, नवीद कमर, शाज़िया मरी ऐं ॿिया नुमाइंदगी कंदा। क़ामेटी पार्लियामानी पार्टी जे अॻवाननि सां मुशावरत करे स्पीकर खे सिफ़ारिशूं पेश कंदी। नाज़िन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं त क़ौमी असैम्बली जे स्पीकर असद कैसर तकरारी कानूनसाज़ी ते मुशावरत लाइ 14 रुकनी क़ामेटी जोड़े छॾी आहे। क़ामेटी में हुकूमत तरफ़ां परवेज़ खटक, असद उमर, बाबर एवान, फहमीदा मिर्ज़ा, ख़ालिद मक़बूल ऐं ॿियनि खे शामिल कयो वियो आहे। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां शाहिद खाकान अब्बासी, राणा सनाउल्लाह, नवीद कमर, शाज़िया मरी ऐं ॿिया नुमाइंदगी कंदा। क़ामेटी पार्लियामानी पार्टी जे अॻवाननि सां मुशावरत करे स्पीकर खे सिफ़ारिशूं पेश कंदी।